साईं में ये कहानी आहे दिल जो हाल पंहिंजी ज़ाल खे न ॾिजे। हीअ कहाणी वॾी मज़ेदार आहे। जे 5 मिंट पंहिंजा सीड़ाए तव्हां ॿुधंदो त तव्हांखे मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधु उहो ई सड़ंदो आहे जिथे बाहि ॿरे। हिकिड़ो बादशाह त मुंहिंजो अलाह आहे, पर कंहिं ज़मीन जी टुकड़ी जो बादशाह हुजे। उन जी बादशाह में हिकु ग़रीब शख़्स रहंदो हुयो। पोइ ग़रीब शख़्स हिकिड़ो पाण हिकिड़ी ज़ाल हिन खे औलाद कोन थी हुजे, सो पंहिंजे हिसाब सां हीउ लोड़े त ॾाढो हुयो, पर हिन जी पूरी कान पई पवे। हिकिड़े ॾियारे ज़ाल खे अची चवणु लॻो त भलो थिए, मां हाणे वञां थो किथे ॿिए हंधि कमाइण। सो 2-3 ॾींहं लॻंदा, 2-3 ॾींहं कमाए करते मोटी ईंदुसि। वधीक त पाण कुझु सुकून जी ज़िंदगी कटींदासीं। बाक़ी हाणे जेको कंहिं शइ बि ज़रूरत पए त हे मुंहिंजा भाइर अथई भर में, सो इन्हनि खां कुझु वठिजांइ। सो हाली मां त कमाइण थो वञां। अदा भाइरनि खे वियो, भाइरनि खे पार त कंहिं मुंहिंजी ज़ाल अथव, सो तव्हांजी भाॼे या बहरहाल पंहिंजे हिसाब सां हिन जी पार त हुजेव। मां वञा थो यार ॿिए हंधि कमाइण, सो इहो घरु मुंहिंजो तव्हांजे हवाले अथव। भाइरनि में चयो, सही आहे, तूं कमाए या भला असां भाॼे पाण सुसंभाल कंदासीं पिया, तूं भली वञ। अदा हे ग़रीब शख़्स लटनि जी गंढड़ी ॿधी ऐं हकले होकार रवानो थी पियो। हलंदो हकलंदो होकारंदो वञे पियो। 10-12 ॾींहं हिन खे सफ़र में थी विया। सो त अची कंहिं घर जे ॿाहिरां पुॻो। जॾहिं घर जे ॿाहिरां पुॻो, घर वारे खे सॾु कयईं। घर वारा करे सो हमरा अंदरो आवाज़ ॾिनो त भाउ घर में केरी कोन्हे, तूं हलियो आहे। हीअ थोरो अॻिते वियो, ॾिठई त गिलो टपियो। जंहिंमहिल ॾिठई त भला घर में ॿियो केरी कोन्हे, हिकु गॾाई ॿधी पई आहे, सो कंहिं कंडीअ हेठां। पर गॾाई में हिकु अजीब ॻाल्हि हुई। अजीब ॻाल्हि इहा हुई त जेको बि औरत जो सोन हुयो, बहरहाल दूरी वग़ैरह जेको कुझु बि हुयो, लीलम टिकियल आहे, जेको बि ज़न जो मतिलबु त औरत जो सामान हुयो, सभु गॾाए पियल हो। हिन जो यार सोन ई मतिलबु ज़ाइफ़ुनि जे पाइण जो हिन गॾे में छो विधो आहे? हे यार इबरत में अची वियो। अदा वियो हमरा सां वञी मिलियो, हमरा सां हाली हवाले थियो। हमरा खे चवंदा मां बानी खाईंदुमि, बुख बि लॻी आहे, सो राति बि तो वटि रहंदुसि, सो महिरबानी कर। हुन चयो यार वाक़ई बि सिजु लहण ॿुॾण वारो आहे। सो हाणे मां अकेलो आहियां, सो मां पचायां थो, बाक़ी भाॼीअ जी हेल्प तूं बि कराए। सो पोइ ॿई घर जी खाऊं था, भला तूं बि परदेसी माण्हू आहे त मां बि। अदा ही ॿई पंहिंजे हिसाब सां 2 ॼणा हुया, कम में शुरू थी विया। सो लंगर तयारु करे खाई ऐं राति पाण में केचरी करे रहिया हुया। हकिल ने होकार हिन दोस्त अची हिन दोस्त खां हवाल पुछा कयो, यार मां जीअं आयुमि त टपियुमि गिले तुंहिंजे खां, त हे गॾाई ॾिठमि कुंड में ॿधी पिया, त इन जो छा मसइलो आहे ऐं छा इहा मसइलो आहे, थोरो ओके त कराए। हिन था यार तेर पितर करे ॻाल्हि कयसि। चए भाऊ मां 5 शादियूं कयूं, सो ज़ाल पहिरीं राति मौत रहे पई, पोइ ज़ाल मरी पई वञे। चए ज़रूरु भाऊ, ईअं ज़ाल कीअं मरंदी? 5 शादियूं कई, पहिरीं राति में तूं ज़ाल मारे पियो छॾे। अखर मतिलबु त माण्हू न आहे छा भला तूं? हिन चयो भाउ न अहिड़ी ॻाल्हि न आहे, सो जेके मसइलो इहो ई आहे त मुंहिंजो जेको औज़ार आहे, सो उहो तमामु वॾो आहे। सो बहरहाल का बि औरत बर्दाश्त न करे सघी। बहरहाल हीअ गॾाई जेकी आहे, सो इहा ई बर्दाश्त करे सघी आहे। सो 5 ज़ाइफ़ूं मां मारे छॾियूं। पोइ हाणे मां चयो त हाणे शादी न कंदुमि, छो त औरत मुंहिंजी सप न आहे, का बि नथी बर्दाश्त करे सघे। सो हीअ गॾे बर्दाश्त करे विया। सो औरतुनि जो सामान टोटल मां हिन गॾे खे विझी छॾियो आहे। हीअ यार इबरत में अची वियो। जे जाई भला एतिरो सामान अथई? चई हा यार, 5 औरतूं ईअं मरी वियूं मुंहिंजूं, जंहिंसां बि मिलियुमि उन ॾह ई न खईं, उन राति में ई प्यालो करे वई। अदा हिन ग़रीब शख़्स खे इहो हवालो इहो ॾिनो। ग़रीब शख़्स सां ॿुधी अफ़सोस कयो, यार वाक़ई बि सलाम अदा हिन गॾे खे, जो हिन हमरा सां मोह थी ॾिए। बाक़ी त रनूं त वीचारियूं आदमी हुयूं, साह इंसान जो, सो पूरियूं करे छॾियईं। अदा ही एतिरे में राति रहियूं। उन वटां हकले होकारे वञे कंहिं बाग़ ते माली बीठो, सो उन ते पंहिंजे हिसाब सां नौकिरी करणु चालू कई। हकले होकारे हिन 6 महीना 12 महीना उते कमायो। पंहिंजे हिसाब सां हिन खे सिक बिक लॻी, घर जी पोइ ते यादगिरो अचेसि। अदा वियो हिन सेठ खां वञी हिसाब किताब करायां। सेठ खे चई हिसाब किताब कर त मां वापसि ॻोठु वेंदुमि। अदा हिन खे सेठ पंहिंजे हिसाब सां किताब करे टोटल पैसा जेका 5 रुपया हिन ग़रीब शख़्स जा थिया, सो ग़रीब शख़्स खे पैसा ॾिनई। अदा हीअ साॻी गंढड़ी ॿधियूं, हकले होकारे से निकिरी पियो। हलंदो वेला वक़्तु वठंदो खाईंदो पीअंदो,
वञी पंहिंजे ॻोठु पुॻो। अचे ॻोठु पुॻो त हिन खे पंहिंजे हिसाब सां अचे घर वारीअ सां मिलियो, भाइरनि सां मिलियो था, सभिनि सां हेॾो होॾो हाली हवाली थिया। सो हलंदे हकलंदे हो कंदे कुझु ॾींहं गुज़रिया, हफ़्तो ॾेढ पंहिंजे घर। हिन खे हफ़्तो ॾेढ थियो त हिन खे इहा ॻाल्हि यको ज़हन में का हुई। 12 महीना गुज़रिया पर हिन खां इहा ॻाल्हि विसरी कोन हुजे। हिन त पंहिंजे घर वारीअ खे सॼी हवाल करे ॿुधायो त यार हीअं वियो मां, हीअं मूंसां हमराह मिलियो। सो हमराह चयो त मां 5 शादियूं कयूं ऐं 5 शादियुनि मूंसां जंहिंसां बि रनुनि सां मिलियूं, 5 रनूं मतिलबु त पहिरीं राति ई प्यालो करे वियूं। सो हाणे हुनजी गॾई ॿधी पई, हुन गॾई ते सभु औरतुनि जो सामान सोन वग़ैरह पियो हुयो। सो इहा ॻाल्हि आहे। माईअ जंहिंमहिल इहा ॻाल्हि ॿुधी त माईअ खे अजब लॻो। चई यार अहिड़ो बि को मर्द दुनिया में आहे जेको 5 औरतूं मारे चुको आहे। अदा मायाणो रींगो चाल थी पियो। माईअ खे मतिलबु त ख़्यालात ओॾे थी पई। अचे हिन खे मुड़ुस खे तपाइण लॻी त मां इहो हमराह ॾिसंदमि जेको 5 ज़ालूं मारियूं अथई पंहिंजियूं। सिर्फ़ु मां हमराह ॾिसी ईंदमि त हमराह वाक़ई बि अहिड़ो आहे या ईअं आहे लोकल में। हिन ते ॾाढो नटायो हेॾां होॾां पर ज़ाल जो रींगड़ थी पियो। सो कंहिं महिल हिन खे पाणी न पइजे, कंहिं महिल हिन खे मानी न पइजे। ॻाल्हि जो करे वेठुसि। पोइ नेठि यार छा करे, मजबूरी थी हिन सां हिन खे हिकिड़े ॾींहुं तयारु कयईं ज़ाल खे त हल हमराह इहो मां ॾेखारे अचांइ। अदा हे हकले हो करे ज़ाल मुड़ुस ॿई रवाना थी पिया साईं। मंज़िल सुठी हुई। 10-12 ॾींहंनि में वञी उन हमराह वटि पुॻा ॿई। अदा ॿई हमराह खे सॼी डिटेल ॾेखारीनि था। हीअ गॾई ॿधी पई अथई, हिन में सोन वग़ैरह रन ॾिठो त वाक़ई पियो अथसि। हमराह सां सिधो सो मिली। अदा ॿई अची मिलिया। चवणु लॻा तुंहिंजा महिमान असां राति रहंदासीं, सो असांखे मानी टिकी खाराए। सो असां थकिजी पिया आहियूं, ते बि तक़रीबन न त 2-3 रातियूं रहंदासीं। हिन महिमान घर धरी चयो भला महिमाननि खे चयो मुंहिंजा महिमान को मसइलो न आहे, जेतिरा ॾींहं रहणो अथव रहो, को मसइलो न आहे, मां खाइण पीअण लाइ आहियां। अदा हे ग़रीब शख़्स घरारे सिधो अचे उन हमराह वटि। अदा ही हिन खे हंधि विछाए ॾिनई, खट हंधि सभु कुझु ॾिनई त हीअ सुम्हो, हीअ तव्हांजी आहे, हेॾो मां सुम्हां थो त हीअ मुंहिंजी जॻह आहे, सो तव्हां सुम्हो। अदा हमराह हो सुतो, ज़ाल सिधो, हो बि वञी सुम्ही पियो। हो हमराह त भाउ थकल घणो हो, अञा उहो ई संजो पियो, हे प्यालो करे वियो। उन महिल हिन ग़रीब शख़्स खे निंड वठी वई। अदा माई शौक़ मां आई हुई, हुनखे त निंड अचे ई कोन पई। अदा निंड जो कोन पई अचे त सिधो सो वई हमराह ॾे। उन हमराह ॾे वई। हमराह त हिन पंहिंजे हिसाब सां हिन खे चयो त तूं ॾह न खणी सघंदे, हिकु त तूं महिमान बि आहीं, ॿियो त वरी तूं ॾह बि न खणी सघंदीअ। सो मां 5 ज़ालूं पंहिंजूं मारे चुको आहियां, सो मूंखां इहो कमु न पुॼंदो। रन चयो त उहे हुयूं चरियूं। चयईं त उहे हुयूं चरियूं तॾहिं उहे वयूं मरी। सो इहे मां कोन मरंदमि, तूं मूं ते छॾे ॾे, पर मुंहिंजे तरीक़े सां तोखे कमु हलाइणो पवंदो, बाक़ी पंहिंजो तरीक़ो इस्तेमालु न करिणो पवंदो। अदा हुनखे मुसाले खे मुतमिन करे वई। अदा ॿिन्हिनि सही पंहिंजे हिसाब सां कमु चालू कयो। अदा हूअ पंहिंजे हेठां अदा औज़ार हेठां सेलनि में हथु विझी बीठसि। चवणु लॻा त हाणे थोरो ज़ोर ॾियां त पंहिंजे हिसाब सां उते कमु हलाइजांइ, बाक़ी अॻिते न। अदा हिन खे पंहिंजे हिसाब सां ओतिरो ज़ोर ॾिनई त पंहिंजे हिसाब सां हुन कमु हलायो। अदा 2 ॾींहं 3 ॾींहं आहिस्ते बाबा उहो जेको हुयो सामान सभु वियो पार थी। सभु पार जो थी वियो त अदा रन या पंहिंजे हिसाब सां ईद थी वई, हुनजी पंहिंजे हिसाब सां ईद थी वई साईं। हू यार तारीख़ थकल टुटल हुजे, गश लॻो पियो हुजे साईं। हूअ त शौक़ मां आई, हुनखे का बि निंड न पए वठे, न का शइ न ॻाल्हि ई सम्झ में अचे। 3-4 ॾींहंनि में त हूअ पंहिंजे हिसाब सां कमु पटे वियो, उहो बि पंहिंजे हिसाब सां छा ॻोल्हियांसि कमु थी वियो। अदा हे ॿई पंहिंजे हिसाब सां ज़ोर आज़माई करे विया। हू ग़रीब शख़्स चयो त हाणे 4-5 ॾींहं थिया न, थकु पटियो आहे। ज़ाल खे चई हलूं। हिन चयो काॾे? चए घर पंहिंजे ॿियो काॾे? चए तूं केरु आहे? चए मां तुंहिंजो मुड़ुसु। चए छाजो मुड़ुसु? अलाए केरु तूं, अलाए कीअं आहीं, राति रहियो आहे त वरी तूं आहीं टांडो खणो बोरजी बणिजी वई। अदा ओॾो हमराह ऐं हमराह जी ज़ाल अचे हिन खे ॾाढो कुटको ॾेई हिन खे दॻो वठाइनि यार खे। छाजो तुंहिंजो मुड़ुसु, छा तुंहिंजी ज़ाल? हुन बि हमराह, ॿई ज़ाल मुड़ुसु हुननि जी ॿधी थी वई, हुनजी ज़ाल ऐं हुनजी हमराह जी ॿधी थी वई। ॾाढो हिन ग़रीब शख़्स जी पादर हणी
ऐं घर खां ॿाहिरि तड़े ऐं साॻी गॾे ते चाढ़े फिटी कयईंसि। बाबा हीअ त हिमालय रवानो थी वियो। पंधु ऐं हाणे गाॾी सवारी ॾियां त हिमालय सिक्स हुनांगू खिसक सूरत पढ़ अदा हमला हुयो हुनांगू गुथल कुतियांगे वाशा शिके हकले होकार वञी पंहिंजे घर पुॻो। भाइरनि खे हवाल कयईं। अदा भाइरनि बि ॾाढा बुजा ॾिना थुकल आहिनि त केस अड़े भड़वो आहे हेड़ो तेड़ो निकिरी वञ असां वटों बि कहिड़े कम जो आहे। अदा हमरा सां ॾाढी थी वई। अदा ज़िंदगीअ में वरी बि तोभां किन अहिड़ो कमु न कंदुमि दा ज़ाल खे कॾहिं बि हक़ीक़त न ॿुधाईंदुसि। सो हुन वीचारे सां एॾी थी वई। अदा हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। सो कहाणी ॾाढी ग़लति हुई पर मां ॾाढी ॾुखी खईं आहे। सो जे तव्हांखे पसंदि अचे सिंध सलाम चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं घंटीअ खे लाज़मी हणिजो। तेसिताईं रखिजो दुआउनि में यादि। कुर्बान अली कलोड़े खे अल्लाह निगहबान।